हेड़ी भागन भरी तो जा भाग। मौत थी चाहियां तो मौत भी नथो अचे पियो। जिन जे जीअण जूं दुआऊं घुरियमि उहे बि अखियुनि खां दूर थी वियो। सच दी जवान औलाद जो विछोड़ो ॾारे विझंदो आहे। भागोले आहियां त मां नाले में भागन भरी, पर हकीकत में तूं भागन थी भरी। छाजे करे जो तुंहिंजो पुटु ॿ दफ़ा मौत जे मुंहं मां मोटियो आहे। हाणे त को ख़ैरु कढ, को हिन फ़क़ीरियाणीअ खे वंड ॾियारा आहे। अड़ी जे मुंहिंजो पुटु तारा बची वञे हा न त मां उन जे सदके में सॼो घर ॾेई छॾियां हा। भाई फ़क़ीरियाणी, तूं असांजे ॿकरियुनि जे धड़ मां चूंडे छेलो काहे रुस्तम जे सिर जो सदको। हाणे तो खुश थी है न फ़क़ीरियाणी, हाणे दिल सां दुआ करे छॾजा। हिकु न ॿी मुसीबत मुंहिंजे पुट जे सिर मथां टरे ई नथी। मालिक जी शाम हूंदव सिर जे मथां। अलाह कंदो तुंहिंजो पुटु आढड़ो ॿुढड़ो थींदो, हिन अंगण ते नाना ॾाॾा जा आवाज़ गूंजंदव, रब वधाईंदो, चल वेढ़ा वसंदव। आमीन दी। वेढ़ा वस, रब कोसो वाह न लाईंदो। अबर जीअं जवानीअ में मुंहिंजो पुटु मूंखां विछड़ी वियो न, चल रब करे दुश्मन सां बि ईअं न थिए। रब पनाह दे, अहिड़ी भागन भरी तुर जा। अजय फ़क़ीरियाणीअ खे पंहिंजे पुट जो वॾो धकु लॻायो। जेका सदाई खिलंदी कुॾंदी रहंदी हुई, हाणे त माई खां खिलण ई विसरी वियो आहे। कमदार अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। दिलदार तुंहिंजो इहे बग़ैर इजाज़त मुंहिंजे घर में दाख़िल थियण सुठो नथो लॻे। कमदार इहो छा पियो चईं? अॻे त मां कॾहिं बि दर खड़काए न आयो आहियां, इहे कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करीं? अहिड़ी छालो छांडोमि न रन ही न रली। कमदार ख़बर आहे त घर में कुंवार आंदी अथई, इहो त असांजी बि भाॼाई आहे। लॻे थो त तुंहिंजो असांजे मथां एतबार न आहे रहियो, या वरी पंहिंजे मथां भरोसो न अथई। बस दिलदार हाणे कहणी कंहिं लॻे छॾ, तूं इहो ॿुधाए हिते कीअं आयो आहीं? कमदार कम त को बि कोन हो, हितां गुज़र थियो सोचुमि त तव्हांजी चांहि पींदो वञा। चांहि त ठहियो पर तूं विहण लाइ बि नथो चए। जेकॾहिं नाराज़ थी वएं त मां वापसि हलियो थो वञा। आया आहियो त वेहो, मां चांहि ठाहे थी वठां। जानो विया। हे दिलदार मारिया चए थी त पोइ चाह पियो वञ। वञ जल्दी चाह ठाहे वठ। इन्हीअ खे पंहिंजी मुठ में फासाए जानूअ खे पूरो कयां। तॾहिं इन जानू मां जान छुटंदी। अदी तुंहिंजो असां मथां एतबार ख़त्म थी वियो आहे त हाणे असां तोखे यकीन कीअं ॾियारियूं? जेकॾहिं हाणे भलो साईं खणी मथे ते रखंदुसि न, पोइ बि तोखे असां मथां एतबार त कोन्हे। मां ईअं नथी चवां त मुंहिंजो तव्हांजे मथां एतबार न आहे। मां त ईअं थी चवां त तव्हां अदानवर खां पुछी पक करे ॾियो त किथे उन त रुस्तम ते गोली न आहे हलाई। अनवर हर वक़्तु मूंसां गॾु हूंदो आहे। जंहिं ॾींहुं रुस्तम मथां गोली हली न, उन ॾींहुं मां ऐं अनवर स्टाफ वारे होटल ते चांहि पिया पीऊं। पोइ इहो कमु कंहिंजो आहे? तव्हां अदा वॾे खे चई करे मूंखे इहा जांच त कराए ॾियो। खणी तोखे जांच करे ॿुधाइनि बि सही, पर कहिड़ो तुंहिंजो मुड़ुसु उन्हनि खां वञी पलांत कंदो? पलान त कोन कंदा, पर उन्हनि खां होशियार त रहंदा न। तव्हांजे घर वारनि जो शक कंहिं तरफ़ थो वञे? उन्हनि जो शक तव्हांजे तरफ़ आहे, पर मूंखे पक आहे त मुंहिंजा ॿाहिर मुंहिंजे मुड़ुस खे मारे पंहिंजी भेण खे बेवा कोन कंदा। जॾहिं पक थई त पोइ वञी पंहिंजे घर वारनि खे बि पक ॾियार। अजायो असां मथां शक करे असुल ॾोही जा
पेरा गुम न करे विया। अदा वॾे में मुंहिंजो कमु आहे, कंहिं वक़्तु घर ईंदो। ज़मीन ते निकिरी विया आहिनि, अनवर बि गॾु अथसि। कंहिं महिल ईंदा या का ख़बर कान्हे। मूंखे ॿुधाए छॾ। न अदा, तव्हांखे नथी ॿुधाए सघां। अदा वॾे सां सलाह बि करणी आहे ऐं कमु बि उनखे ई ॿुधाईंदसि। पोइ शाम जो अचिजां। जेकॾहिं असांखे नथी ॿुधाए सघीं त पुफी हाणे न रोइण ऐं अफ़सोस करण मां कुझु कोन मिलंदो ऐं ना ई उन्हनि ज़ालमनि खे इहे बदवाऊं असर कंदियूं। अमां ॿियो असां करे बि छा थियूं सघूं? असां मिसकीननि में सहप कहिड़ी आहे जो इन्हनि ज़ालमनि सां मोह ॾेई सघां? पर पुफी जेकॾहिं तूं मुंहिंजी सलाह ते हली न ते इन ॾाइण जन्नत जो असां जीअण त हराम करे सघूं थियूं न। ओ अम्मा, इन ॾाइण जे मथां मूंखे बि ॾाढियूं पायूं, पर वरी मां छा कयां? बेवस ॿार उथनि बि फिटी कनि, अकेली थी पई आहियां, पुॼी नथी सघां हिन सां। पर जेकॾहिं न तूं मूंसां साथ ॾियां त मां इन ॾाइण खे अहिड़ी हालत कयां जो इहा घर छॾे त लॾे वञे। मां तोसां गॾु आहियां पुफी। तूं बाहि ॿार ऐं इन बाहि खे फूकू मां पाणे ॾींदसि ऐं इन मुंहिंजी जन्नत खे जेकॾहिं न थियनि न चाहियमि न त मुंहिंजो नालो बि निमाणी न आहे। भाई ही सामान खो। सामान अदी मरियम खे ॾे, मां उथण जहिड़ी न आहियां। अदा छा पियो सोचे? कहिड़नि दुखनि ऐं परेशानी अची वरायो अथई? भॼाई हिकु दुख सूर हुजे त सॾिजे, त हज़ार सूर आहिनि, हज़ार। ही सॼो भरियल बेड़ो वीरान थी वियो, भॼाई वीरान। अदा असांखे त का बि ख़बर न हुई त हिते अचण खां पोइ चइनी तरफ़नि खां मुसीबतूं वकोड़े वेंदियूं। भॼाई सभु कुझु तबाह थी वियो, पोइ हिते अञा कंहिंजे इंतज़ार में वेठी आहिनि। अञा मोर ज़िंदा आहे, उनजे सहारे निकिरी हलूं, किथे ईअं न थिए जो। न अदा न, इहा वाई वात मूं न कढ। ख़ुदा कंदो त मुंहिंजी उमिरि बि मोर खे लॻंदी। बसि इन आसरे आहियां त जंहिं ॾींहुं बि ख़ुदा मूंखे नाज़ा सां मिलायो उन ॾींहुं पंहिंजो ॻोठु वापसि हलंदासीं। पर जे नाज़ा न मिली न त उन जे इंतज़ार में बाक़ी ज़िंदगी मां हिते गुज़ारींदसि। अल्लाह कंदो भॼाई, अल्लाह कंदो त नाज़ा सही सलामत मोटी। रस्ता रोक छो कई अथो, जॾहिं त मूं तव्हांजो को बि ॾोह न आहे कयो। ॾोह कोन कयो अथई, इन करे तुंहिंजो रस्तो रोके तोखे सम्झायां थो। अड़े पर जेकॾहिं ॾोह करी हा न त ॻाल्हाइण जे बग़ैर गोली सीने वारी ठोकिया। भली दादा असां तुंहिंजे कड़े ते न वेठा जो तूं मूंखे गोली हण दे। असीं माठ में आहियूं
इन जो मकसद इहो न आहे त असां तोखां डिॼी आहियूं। भली दाद मुड़ी वञ, न तड़े तूं छा कंदे? तोखे ख़बर न आहे त पत्थर भली केॾो बि पुराणो छो न हुजे, पर ठिकर खे भञण जी ताक़त रखंदो आहे। ऐं तूं त मुंहिंजे अॻियां भितर आई, भितर ये भोर भोर करे छॾींदोसीं। कन खोले ॿुध त पोइ अॻे चकर त तोखे अधमो करे छॾींदोसीं। जेकर हाणे तूं असांजूं ख़बरूं शेर खान जबल ताईं पहुचायूं न त पोइ तोखे केर बि बचाए कोन सघे। मां तव्हांजी उन्हनि ताईं का बि ख़बर कोन थो पहुचायां। बाक़ी उन्हनि सां मुंहिंजी दोस्ती आहे, मां उन्हनि सां मिलंदो रहंदुसि। हा वली दादा, बाक़ी तव्हांजे रोब ऐं दबदबे जे करे मां पंहिंजी उन्हनि सां दोस्ती न तोड़ींदुसि। चाहे तव्हां मूंखे मारे छॾियो या कब्र में पूरे छॾियो। बोला दादा, छोरे खे वॾी मगी आहे, पर इन छोरे जो कंठ पंहिंजे पेरनि में झुकाइणो पवंदो। हा, तूं त अजायो कदमनि में झुकाइण जी ॻाल्हि थो करी। मां त चवां थो त हणोसि हिकिड़ी सीने वारी गोली ऐं कयूंसि मौत जी राह में रवाना। ईअं ई थींदो। बता रहे भाई, बाबा लो ॾिसो पर ॾिसो शेर खान भॻो थो वञे। इन त ॾिसे वॾेरो बीठो आहे, हुनखे हथ मिलायो वञो, आजा सलाम कयो वञो, न पाछो ॾे भॻो थो वञेव। सच में सरकार, हिन वक़्तु शेर खान ज़मीन खां 2 फुट मथे पियो उॾामे। बोतारे सां केतिरा ई चकर असां हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं थिया आहियूं, पर तव्हांजी इजाज़त न आहे। इन जे करे सिर्फ़ हिक ॿिए सां वात थो आहे ऐं मोटी था अचो। बाक़ी जेकॾहिं दिलि सां इजाज़त ॾियो त दिलदार दरिया आहे, जे चढ़े त पंध तोड़े, बेला बोड़े। बाबा साईं, ॾियो इजाज़त त करायो मला खड़ो। सचल जानू जिन दिलदार खे शेर खान सां मुक़ाबले में ज़रूर लाहे, पर सही मौके मुनासिबत सां टक्कर में अची ही पहिरीं बि शेर खान खां न बोतारा साईं न, हार असां लाइ मञी असां तव्हांजे चवण जे करे रुकिजी आहियूं। न त जानू जिन्ना जिन्न जज पिया पवंदो, हुनखे मारींदो या खारींदो। जानू तोखे जिनड़ी बचे छॾियो, पर अञा बि तुंहिंजो इहो जिन काबू में नथो अचे। बोतारा साईं, अहिड़नि केतिरनि जिननि जा जानू सिर खणी छॾिया। सचो आहे अकबर, सचो आहे। हाणे ॿिनि 4 ॾींहंनि में ख़बर पवंदी त जानू ऐं जिनड़ीअ मां केरु थो कंहिंजो सिर खणे। दुआ खपे तव्हांजी बाबल साईं, दुआ खपे। जिनड़ी अहिड़ी जिनड़ियूं कई आयूं कई वयूं। शेर खान जी चयो आई दुआ। एतिरो जल्दी मुंहुं मोड़े वई? मोर जी अदा। यार तूं ही तो हाणे हल त मां हिन सां 2 टे लफ़्ज़ ॻाल्हाए अचां थो। अदा शेर खान, वरी जेकॾहिं तोखे जानू ॾिसी वरितो त? अड़े यार, जानू सां मां पुॼी पवंदुसि। तूं हाणे हल न।
शेर खान तुमके विसारे छड़ियो आहे न? दुआ मूं तोखे विसारियो त कोन्हे, पर तो मिलण बंदि करे छॾियो आहे ऐं मां तोखे वधीक मजबूर करण न पियो चाहियां। मूं तोखे विसारियो न आहे ऐं तोसां मिलण जी सज़ा जेका मूंखे मिली आहे उहा तो वटि ख़बर त पहुती हूंदी न? तॾहिं त चवां थो असां सां मोहबत सिरनि जो सौदो आहे। शेर खान, जेकॾहिं तूं मूंखे पंहिंजो करे त ही सिर बि तो मथां घोरे छॾियां। असां त तुंहिंजी राहुनि में पंहिंजा ई नेण विछाए छॾिया आहिनि। तो तूं सिर्फ़ हिक विक वधाए त ॾिस। मूंसां गॾु हज़ार मुसीबतूं तुंहिंजे दरवाज़े ते अची दस्तक ॾींदियूं, छा तूं उन्हनि खे पले सघंदे? तूं मुंहिंजी थी रही न त मां हिन दुनिया सां जंग जोटे छॾिया। मां तुंहिंजी आहियां ऐं तुंहिंजी थी रहंदसि। मुनासिब वक़्तु अचण ताईं तूं मुंहिंजो इंतज़ारु कंदे? तूं वचन कर, मां ज़िंदगी जे आख़िरी पसान ताईं तुझो इंतज़ारु कंदो रहंदुसि। शेर खान, अॼु मुंहिंजो तोसां वाइदो आहे त मां हिन हवेलीअ खे जुती जी नोक ते रखी तो वटि अची पहुचंदसि। तूं सिर्फ़ मूंखे कुछ वक्त जी मोहलत दे। मां इंतजार में रहंदुसि। दुआ जंहिं ॾींहुं बि तो हिन हवेलीअ मां कदम ॿाहिरि रखियो न, उन ॾींहं खां तुंहिंजी हिफ़ाज़त करणु मूं लाइ फर्ज़ थी पवंदो। इहो शेर खान जो तोसां मुड़साणो वाइदो आहे, मुड़साणो वाइदो। चवाण इजाज़त।